चोरी धाड़ा डाकू राज गुंडागर्दी सरकारी दहशतगर्दी शिकारपुर के छा खपे शिकारपुर जो अमन अगवाकारी चोरी राज डाकू राज शिकारपुर के छा खपे शिकारपुर के छा खपे शिकारपुर के छा एसएसपी ऑफिस जे आलो जारी है। मां इन मुजाहिरे के आगाज में अल्लाह रब्बुल आलमीन के पाक कलाम तिलावत जे लाए हाफिज किफायतुल्लाह भुट्टो साहब के गुजारिश कर दोस्तों शिकारपुर के अंदर जेका वधंदड़ बदमनी है आए डी मानू अगवा थियंदा चोरू फुरू लुटफुरमार कत्ल आम कबीलाई तकरार ये सब सरकार की सरपरस्ती इंतजामिया की सरपरस्ती में थियंदा। मां इन मुजाहिरे में मुख्तलिफ सियासी समाजी दुनियन के अगवानन के भी भलीकार चौथा जैमें असदुल्लाह सुमरो साहब जी सिंध बहार एजाज अहमद काकिबला नूरानी साहब अब्दुल समी भट्टी साहब अमीर जमात इस्लामी जिला शिकारपुर के गुजारिश कर दोस्तों सामने इंसा मुखातिब थे जो पांचे घर के खाई रहा हो पांची सोनी सिद्ध गई वीरान बर्बाद कर रहा हो। जमात इस्लामी अवांजी रस्ता रोक कंदी जमात इस्लामी जे कारकुनन जा हथ हुंदा अवांजो गिरबान हुंदो इंशाअल्लाह शिकारपुर के वरी अमन जो गहवारो बनाईंदासू वरी इल्म जो गहवारो बनाईंदासू भी वनो असां गेट ताई पुगा आयूं हाने थोड़ो अंदर ऑफिस परे जैमें जमात इस्लामी सा गडो बन पार्टिन जा सोशल वर्कर्स साफी हजरात शामिल हैं। अजो ही एहतजाज हुक्मरानन के गुंडागर्दी दहशतगर्दी कत्लो गारतगिरी के खिलाफ थी रहो है। पैरवी गाल चई वी हुई तो धाड़ेल कच्चे में रहन था लेकिन अजो सिंध जो अवाम या गाल समझी वो है तो धाड़ेल सिंध के कच्चे में नथा रहन धाड़ेल एसपी हाउस में रहंदा आहिनि गवर्नर हाउस में रहन था सीएम हाउस में रहन था पीएम हाउस में रहन था ये वही धाड़ेल आहिनि जन इलेक्शन के अगवा कयो वोटन ते धाड़ा हयो जमहूरियत ते धाड़ो हयो पूरे सिंध पूरे पाकिस्तान ते कब्जो कयो है। अज सिंध जे मानू जो न जान महफूज है न माल महफूज है न इज्जत महफूज है जेकॾहिं न ज़ुल्म जे ख़िलाफ़ कोई आवाज़ उथंदो आहे त नसरुल्लाह गडाणी शहीद थी वेंदो आहे जान मोहम्मद बार शहीद थी वेंदो आहे ऐं ही ज़ालिमनि जो टोलो जेको एसपी हाउस का वठी करे पीएम हाउस ताईं हिकिड़ो टोलो आहे जे पूरे पाकिस्तान ते कब्जो कयो आहे। असां इन जे ख़िलाफ़ तहरीक शुरू कई आहे ऐं सिंध जा जेके भी मोहब्बत रखण वारा माण्हू मोहबे वतन माण्हू उहे जमात इस्लामी जे प्लेटफॉर्म ते गॾु आहिनि। असां हुक्मरानन खे उनजे कानूनन खे ॿुधाइण चाहियूं था त पंहिंजो क़िबलो दुरुस्त कनि वन ही अवाम उथियो अॼु अवाम पाण गर्मी में तड़पी रहियो आहे इंशाअल्लाह वो वक्त परे ना है जो कातिलन दहशतगर्दन अगवा कंदड़न वजीरन मीरन मशीरन एमएनए एमपी जे लाइ हीअ धरती ड्रामो बणाई वेंदी इन करे सुधरो वक्त अवां जो इंतजार न पियो करे पूरे पाकिस्तान जे अंदर शऊर पैदा थी चुको आहे इंशाअल्लाह इन शऊर सां इन धाड़ेलन इन ज़ालिमनि जी इक़्तिदार जो खात्मो थींदो ऐं पाकिस्तान जे अंदर वो निज़ाम इस्लामी निज़ाम नाफ़िज़ थींदो जेको असांजे हक़नि जी असांजे तालीम जी असांजे अमन अमान जी ज़मानत आहे। वरी महिरबानी।